अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो रोज़ाना जो अस व्लॉग ठाहींदा आहियूं। व्लॉग असांजो हूंदो आहे जिते वेंदा आहियूं उते माना व्लॉग ठाहे तव्हां दोस्तनि जे अॻियां रखंदा आहियूं। उन हवाले सां अॼु जेका व्लॉग सुबुह सां स्टार्टिंग कई आहे पंहिंजे ॻोठ खां ई ऐं पंहिंजे घर जे छत खां ई। निसार लाशरी मूंसां गॾु आहे ऐं दोस्त जेके आहिनि अॼु मज़दूर तबिको जेको अॼु कमु पियो थो करे गारे वारे जो उहो बि तव्हांखे ॾेखारियूं पिया वीडियो ते। इनशाला अॼु जेका असां जदोजहद हूंदी जिते वेंदासीं वीडियो ठाहे रखंदासीं ऐं उहा वीडियो तव्हां असांजे चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं शेयर कयो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। तव्हां दोस्तनि जे करे असां जी जदोजहद ऐं महिनत कयूं था पिया। वॾी महिरबानी दोस्तनि जी। अॼु जेका असांजी जदोजहद हूंदी जिते वेंदासीं उहो व्लॉग ठाहींदासीं, उहो तव्हां दोस्तनि जे अॻियां रखंदासीं। अॼु असां पंहिंजे घर जो ई कमु कयूं पिया। तव्हांखे ख़बर आहे त असांजे ॻोठ में जेको सैलाब आई तक़रीबन 4 महीना गुज़री विया। उन खां बाद वरी असां कुझु टाइम शहर लॾे वियासीं। वरी अॼु वापसी जेको असां अची विया आहियूं पंहिंजे ॻोठ में। ऐं ॻोठ में जेके छतूं वग़ैरह या जेके जॻहियूं हुयूं उनखे कारोबार ॾियारी पिया। तव्हां ॾिसी सघो था हीउ गारे जो कमु जेको आहे जारी आहे। हीउ मिस्त्री असलम सोलंगी साहिबु लॻो पिया पंहिंजे मज़दूरनि सां गॾु। इनशाला चए थो 3-4 बजे ते असां क्लियर करे वेंदासीं सॼी जॻह खे। ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु मिस्त्री आहे। नओं मिस्त्री आहे फ़िलहाल। नओं मिस्त्री लाज़मी आहे 5 कोई सिखंदो। असां जेको हुनखे मौक़ो ॾिनो आहे त बाबा तूं पंहिंजे कम खे छिके वठि, छो त मत ॿियो केरु न बि ॾिएसि। उन हवाले सां असां ई ॾिनोसीं बाबा तूं स्टार्टिंग असांजी जॻह खां कर। अलाह मालिक आहे वरी अॻिते ॾिसो पिया त हीउ कमु कंदा पिया छोकिरा जेका किए बजे तो माने के असलम के साइड आंदो बाबा के रोजी के ना कमे हाने हमरा वट दिए दा बस वट बाद छो बाकी कई जे पर मसला में भजाई ना सजी तो असलम माने तो पान भजी है ना दोसे मजदूरन कम कंदा पिया। ये जेको असां जे पंहिंजी जगह ते जगह जो कम कराए था बारिश जे करे जेके जगह थोड़ी सिमी पई जमा करे पियो। न करे मां थोड़ो गारो ॾियारे छॾियो। इंशाल्लाह गारो ॾिए शुक्र आहे मालिक जो। वरी बि हिकिड़ो माना असां मालिक जा लख अहसान आहिनि असांजे मथां। जेका रब जी रज़ा असांखे मंज़ूर हुई असां मंज़ूर कयोसीं तहे दिलि सां। ऐं उन सां गॾोगॾु शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां बार बार शुक्र कंदुसि पंहिंजे रब जो। ॿियो कुझु न जॻहियूं किरंदियूं ठही ईंदियूं नुक़सानु थींदा पोइ बि इंसान आहे जहिड़ो साहु आहे इनशाला भरे करे महिनत मज़दूरी कंदासीं वरी असां हुन मंज़िल ते पुॼींदासीं। बसि मालिक जा लख करम इहे आहिनि जेको असांजे आस पास में को जानी नुक़सानु आहिनि बारिशनि में कोन थियो। ऐं जेको आहे ॿोॾ जेका आई हुन में असांखे को बि जानी नुक़सानु कोन थियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं जेके ॻोठ घर किरिया ॻोठ जो ॾिसो सीन साईं हीउ घर बर जेके किरी पिया तबाह ऐं बर्बादु थी विया। हीउ ॿोॾ जे करे थिया पर शुक्र आहे मालिक जेको जानी नुक़सानु कोन थियो। तव्हां ॾिसी सघो था भई ॻोठ जो माहौल जॻहि बि किरी पियो काफ़ी नुक़सानु थियो आहे। जॻहियूं किरी पिया आहिनि। बसि मालिक जा इहे करमनि जो को जानी नुक़सानु कोन थियो आहे। ॻोठ जो माहौल हीउ पाणी अञा मेन रस्तनि ते बीठो आहे असां वटि। मेन रस्तनि ते जेको मेन रोड आहे जेको ॻोठ जो हुन में अञा पाणी बीठो आहे। 3 खां 4 फुट पाणी आहे हींअर बि। ॻोठाणो माहौल दोस्तों जीअं त ही अॼु उस्ताद असलम सोलंगी साहब जे लाइ अॼु असां पुलाव तयारु करायो हुनजी पसंदि ते आलू दाल चांवर। उस्ताद कीअं लॻो? हा सफ़ा बसि कम खे वॼाइसि लॼी छो थो थी कम खे वॼाइसि। हा छिक छिक कम खे बिस्मिल्लाह तव्हां शुरू कयो मां बि खावां थो। दोस्तों असां बि अॼु पुलाव खे बरो ॾियूं पिया निसार लाशरी सां गॾु लॻा पिया आहियूं असां बि। निसार लाशरी कीअं लॻा? माशाल्लाह वीआईपी सफ़ा ओके है न? हा माशाल्लाह बाक़ी सब बिरयानी लगी बस पोइ वॼाइसि लगा पिया आहियूं उसदा है न? हा दोस्तों असां यार वञी रहिया रस्ताबाद स्टाफ ते दोस्त आहिनि उन्हनि सां मिलनि निसार लाशरी गॾु।
दोस्तों ये असांजो प्यारो दोस्त मसरूर अहमद शहर साहब जेको शहर बिरादरी जो चङो मुड़ुसु हा चङो मुड़ुसु आहे न बा चङो मुड़ुसु आहे असांजे लाइ चङो मुड़ुसु आहे हालासीं तव्हांजी इज़त कया तूं छो थो परेशान थी यार मथे कहिड़ो मां तोखे मथे कयां जेका तुंहिंजी इज़त आहे मूं उहा ॾियां थो तोखे मां तोखे को प्रमोशन त कोन ॾिनो सर्दी वधी वई आहे पानी निकाल थे कोन थो पियो पानी निकाल नथो थे तेरे सर्दी सां घटि आहे पानी निकाल थी वञे सर्दी अञा वधीक हुई हा न हा न पाणी को सोचणो पवंदो तव्हांजे घोट खे त पोइ आसरो आहे पर निकिरे थो पाणी असां का रस्तो ई कोन्हे करे निकाल करायूं अच्छा ॾिसो त पाणी बीठो आहे तव्हांजो पोइ आसरो तव्हां असांजो आसरो न आहे असां वॾे परेशानी बस यार असां पाण टे परेशान मरीज़ आहिनि वीचारा बीमार हिकिड़े खे ब्लड कैंसर आहे वीचारो खट थो खणी था वञूं गिले गिले अल्लाह अकबर वरी मोदी ॼाण आयो हाणे ॼाण हुन बि कमु ठाहे ॾियनि मौला राम कंदो किथे आहे ॼाण अचण वारो आहे खट पोइ ॿुधाइजांइ न उतां पहिरें वीडियो कयूं हा न घोट साहब जी पहिरीं ख़बर मां हलाई त शर बिरादरी मूंखे धमकी पिया ॾियनि ईअं न अलाह चए तो ख़बर ई न छो हलाई आहे मां चयो मुंहिंजो भाउ आहे पड़ोसी आहे हाणे कीअं आहे भला भाॼाई ख़ुशि आहे ओके लॻी पई सफ़ा हा न मन तोसां राज़ी आहे न ॾिस असां कमु भलो कयोसीं हा हिकु सियारो लॻो पियो राज़ी हुई तॾहिं न कयो न न काॾों निकिरो जी हले आया गा तो काॾों निकिरो आहे दोस्तों ये रईस दीदार अहमद असांजो प्यारो दोस्त पहिरीं प्यारो दोस्त ऐं यारनि जो यार मौला हयाती ॾियसि जेॾी महिल ॾिस असांजी ख़िदमत में लॻो पियो आहे हर टाइम हाज़िर 24 कलाक रईस दीदार अहमद केरु छॾाए अथई रईस दीदार अहमद असां अलाह जी पहुं ते वरी दावत ॾिनी अथई अलाह जी पहुं ते पहुता आहियूं हिते होटल ते वेठा आहियूं ॾिसो हाणे होटल ते कहिड़ी ख़िदमत थो करे तव्हां दोस्तनि खे ॾेखारींदासीं पर रईस दीदार अहमद केरु छॾाए बसि हदि थी वई सभिनी जा रिकॉर्ड तोड़े छॾिया ॾिसो खजी भुगड़ा नकुल बिस्किट बसि रईस दीदार अहमद केरु छॾाए रईस दीदार जी महिरबानी साईं रईस दीदार ॾिसो ही बिस्किट चांहि दूध पती चांहि अलाह जे ते VIP होटल ते महिरबानी रईस दीदार अहमद फोनू करे घुराई तो पियो दावतो ॾी त तुंहिंजी महिरबानी आहे स्पेशल महिरबानी लख अलाह जी ते अलाह जे रेस्टोरेंट ते दोस्तनि जी महिरबानी सां असांजो पहिरीं प्यारो दोस्त अजब लाशारी ऐं सदाम कलोड़ो साहब अलाह जे होटल ते महिरबानी आहे दोस्तनि जी ख़ासि महिरबानी दीदार अहमद जी जेको सॼी संगत खे गॾु थो करे दीदार अहमद केरु छॾाए न दीदार अहमद केरु छॾाए दीदार जी महिरबानी जेको सॼे संगत वारनि करे कयो अथई असां दोस्त अथव निसार लाशारी रईस जो हवाले भला भद्रा रईस कीअं भला ॾे देवड़ा शाक ते रेस सही आहे पर माना ये गोभियूं अथसि गोभियूं इहे मां पहिरीं हा रेस जी गोभियूं आहिनि हा न छा कयूं आहिनि रेस खे रईस मां चयो जिथे ॿिए हिकिड़ी जॻह ते बीह रहो हिकिड़ी जाइ ते न आहे इन ॻाल्हि मूंखे नथो वणे पर हाणे पुराणो यार आहे नंढे जो यार आहे छा कयूं रेस खे हा न गोभियुनि वारो कमु ख़राबु सिधो थी हले पर सिधो थिए कोन कोन थो थिए न पकड़ छॾे कोन है ना दोस्तों जीअं त राति थी वई आहे व्लॉग खे बि एंड कयूं पिया आख़िरी वीडियो जेका आहे हींअर मच कचहरी ते वेठा हुआसीं त उन करे मुंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियूं मच कचहरी ऐं उन खां बाद इंशाल्लाह एंड कंदासीं ऐं उमेदु कयूं था दोस्त सब्सक्राइब कंदा लाइक कंदा शेयर कंदा वीडियो खे